छोकरी तोखे मिलियल मोहलत ख़त्म थी वई आहे। हाणे तोखे फ़ैसिलो करणो आहे, तोखे ज़िंदगी खपे या मौत। असांजे साहब खे ख़ुशि कर, तोखे आज़ादी मिली वेंदी। मौत क़बूल आहे मूंखे। छा तोखे ज़िंदगी प्यारी न आहे? ज़िंदगी खां वधीक इज़त प्यारी आहे। असां तोखे आसान मौत कोन ॾींदासीं, तोखे तड़पाए तड़पाए मारींदासीं। इन करे चऊं था ज़िद न कर, साहब खे ख़ुशि कर, असीं बि ख़ुशि तूं बि ख़ुशि। मां हिन गैरतमंद सिंध जी न्याणी आहियां, तव्हां मूंखे छा कंदव? ऐं गैरतमंद गिदड़ जी 100 साल वारी ज़िंदगी ते लानत कंदा आहिनि। तूं मूंखे मारे त सघीं थो पर झुकाए नथो सघीं। इन जो मतिलबु तूं इज़त सां कोन मञंदी। मां इज़त सां मरणु पसंदि कंदसि पर पंहिंजी सिंध धरती खे कोन लजाईंदसि। ऐं तूं कहिड़ो मर्द आहीं, ॿुधी नथो मञी? शर्म कोन थी अचे तव्हां हिकु न्याणी खे शिकायत कयो आहे? ज़बान खे लगाम ॾे। चमाट न, गोली हण गोली। ॾिस हीर, अॼु आउं तोखे आख़िरी मोहलत थो ॾियां। अगरि तो सुभाणे जवाबु ॾिनो, न तुंहिंजी ज़िंदगी रहंदी न तुंहिंजी इज़त। मूंखे पंहिंजे रब ते एतिरो भरोसो आहे जेतिरो तोखे सुभाणे जे सिज उभरण ते आहे। तूं ऐं तुंहिंजो मालिक मूंखे कुझु बि कोन करे सघंदव। असीं तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद कंदासीं। सुठो अथई त साहब खे राज़ी करे वञी आज़ाद ज़िंदगी गुज़ार। हितां वञी तो या मां तोखे गिरबान खां झले धिकाड़ी कढां? मां सुभाणे वरी ईंदसि। अगरि तो सुभाणे इनकार कयो त पोइ ॾिसजांइ। मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो, मां तोखे टंग में गोली हणी मंडो करे छॾींदोमांइ ऐं तोखे थोरो थोरो करे आहिस्ता मारींदासीं। पोइ बि तोखे इहो ई जवाबु मिलंदो जेको अॼु मिलियो अथई। जॾहिं तूं मौत खे ॾिसंदीअ न त तुंहिंजा इहे सभु नख़रा मिटी थी वेंदा। हल हाणे हल, जेको करिणो आहे कर, वञ था।